हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे ज़माने मुबारक में कंहिं आबिद खे ख़बर पई फ़लाणी जगह ते वणु आहे, उन वण जी माण्हू था वञी करे पूॼा। हिन छा कयो जो कुहाड़ो खणी उनखे कुलड़ीअ ते तिखो करे रखी कुल्हे ते आयो के वञा थो वञे वण खे वढियां थो, न हूंदो वण न माण्हू वण जी पूॼा ई कंदा। रस्ते में हिकिड़ो हमराह हिनखे मिलियो, फरबा मतारो थुलो, काॾे थो वञे? हिन ॻाल्हि हेतिरी आहे। ॿ लफ़्ज़ हुन ॻाल्हाया, ॿ हिन ॻाल्हाया, ॿ हुन ॻाल्हाया, ॿ हिन ॻाल्हाया, वठि वठि थी वई, वठि 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 थी वई। हिन कुहाड़े वारे उन हमराह खे खणी दसे विधो, कुल्हे तां कुहाड़ो लाहे रखे मुंडीअ ते त कयई थो पूरो। उन चयसि ॻाल्हि ॿुध, तकड़ न कर, तूं त वञे थो वण खे वठण? चई हा। मां वण खे वठींदे तोखे फ़ाइदो कहिड़ो पवंदो? तुंहिंजा बचा त पोइ बि बुख ते वेहंदा न। वण खे वठींदे उनजा पुॼारी वेठा आहिनि, तोखे धकु चंबो हणी वञनि, तूं उते ई मरी वञे, फ़ाइदो कहिड़ो? तुंहिंजा त पोयां त उहे मुफ़्त में विया न। हाणे हीअं करे वण खे वठण जो इरादो छॾे, तोखे रोज़ानो राति जो सुबुह जो जे निंड मां उथंदे त विहाणे जे हेठां तोखे 10 दीनार मिलंदा। वञी बाबा तूं पंहिंजे बचनि जो ज़रई मुआश कर, पंहिंजा बचा वञी पाल, तुंहिंजो गुज़र सफ़र थींदो, 10 दीनार था तोखे मिलनि, जंहिंखे अशरफियूं चवंदा अॻे ज़माने में। तुंहिंजो विणज वापारु हलंदो, उथी वेठी भली थींदई, छॾे न किसे खे। हिन चयो अरे ॻाल्हि त बड़ा सही थो करे पियो, छॾे वो झोकड़ो को वञी धूड़ पाए वञी। कुहाड़ो कुल्हे ते रखियूं, उनजे सीने सां लथो, घर मोटी आयो। राति सुम्ही पियो इंतज़ार में, सुबुह जो निंड मां जाॻियो, अवल में उथी खणी पलव मथे कयईं विहाणे जो, ॾिठे वाक़ई यार 10 दीनार पिया आहिनि। ॾाढो ख़ुशि थियो। सुबुह जो पंहिंजे ॿारनि बच्चनि खे लटा कपिड़ा वठी ॾिनई, केला वठी आयो, ॾाढ़ूं वठी आयो, सूफ़ वठी आयो, बच्चनि खे खाराए पीआरे। वरी ॿी राति थी, वरी 10 दीनार, वरी ॿी राति थी 10 दीनार, वरी ॿी राति थी 10 दीनार, ऐं 8-10 ॾींहं इहो सिलसिलो हलियुसि। 8-10 ॾींहंनि खां बाद में दीनार बंदि थी विया। सुबुह जो थिए ॾिसे अड़े कारियारा कख घणा, विहाणे वेठो 10 दीनार कोन। अची हिन छोरे खे तवाई वरितो, खयईं कुहाड़ो, अॼु न छॾींदुमि, ने वण खे वठी ईंदुमि पोइ मोटंदुसि मां। कुहाड़ो खणी अॻिते हलियो, रस्ते ते उहो ई हमराह मिलियुसि। किधर को चले, काॾे थो वञे? अॼु न छॾींदुमि, वण खे वठी ईंदुसि। तूं मामा थी वई, वठि वठि थी वई, वठि वठि थी वई। उहो हमराह हिन जे खे दसे करे सीने ते चढ़ी वेठुसि। उहो कुहाड़ो लाहे करे चयसि अॼु वढियाए थो तुंहिंजी मुंडी। हेठि हुन आबिद चयोसि अरे ॻाल्हि ॿुध, अवल मूंखे इहो ॿुधाए त अॻे दफ़े मां तुंहिंजे सीने ते चढ़ी वेठुमि, ऐं हाणे तूं मुंहिंजे सीने ते चढ़ी वेठो आहीं, चकर छा आहे ऐं तूं आहे केरु? जवाब में चयईं मां तुंहिंजे पीउ जो दुश्मन आहियां, यानी इब्लीस आहियां, शैतान, ॾाॾे आदम जो दुश्मन आहियां। अॻे दफ़े तूं वण खे वठण पे वई सिर्फ़ु अल्लाह जी रज़ा जे लाइ। उहा ताक़त रूहानी रहमानी तुंहिंजे अंदर में हुई, जंहिंजे करे तूं मुंहिंजे मथां हावी थी वई, मूंखे दसे वई। अॼु मां तोखे दसियो आहे इन जे करे जो अॼु तुंहिंजो इरादो दीनार न मिलण जे करे आहे, रोकड़ी तोखे न मिली आहे, इन जे करे तवाई में उथियो आहे, तूं वञे थो वण खे वठण। हाणे तुंहिंजी हे इरादो अल्लाह जी रज़ा जे लाइ न आहे, इन जे करे जो मां तुंहिंजे मथां हावी थी वियो आहियां। हाँ सही, पैसी बोलती है। गाल उते ही फिरी आई त ज़ुय्यन लिन्नास हुब्बु शहवात मिनन निसाए वल बनीन वल क़नातीरिल मुक़ंतरत मिन ज़हब वल फिद्दत वल खैल मुसव्वमत वल अनआम वल हर्स ज़ालिक मताउल हयात दुनिया वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब। असुल जेको रस्तो आहे उहो अल्लाह जी रज़ा वारो आहे। हे दुनिया जो सिंगार जॾहिं माण्हू शैतानी क़ुवतुनि सां, ताग़ूती क़ुवतुनि सां पंहिंजो पाण खे सिंगारनि था ऐं उन जे वर चढ़ण जी कोशिशि करनि था, त उहे न दुनिया में कामयाबु आहिनि, न उहे आख़िरत में कामयाबु आहिनि। जेके रहमानी ताक़तुनि सां पंहिंजो पाण खे सिंगारनि था, अल्लाह ताला क़ुरान पाक में बार बार ताग़ूते शिकन जो बार बार बयानु फरमायो आहे त पंहिंजो पाण खे ताग़ूते शिकन बनायो, रहमानी ताक़तूं बणिजो था त तव्हां शैतान ते हावी अची वञो। असां अव्हां खे
अल्लाह जे प्यारनि माननि इहे सबक़ अता फ़रमाए। मुंहिंजा दोस्त शाल रब करीम तव्हांजे मथां मुंहिंजे मथां पंहिंजो फज़्ल ऐं करम फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।